ज़िलेवार सखर में पीपल्स लॉयर फोरम पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सालगिरह जो प्रोग्राम इलाही बख्श मेतलो ऐं सुहेल अहमद बुर्डो जी मेज़बानी में थियो। प्रोग्राम जा ख़ास मेहमान मेंबर जुडिशियल कमीशन ऐं हाई कोर्ट बार सखर जो सदर कुर्बान अली मलाणो ऐं ज़िलेवार सखर जो सदर ऐं पीपल्स लॉयर्स फोरम ज़िले सखर जो सदर सैयद नवीद अहमद शाह हुआ। प्रोग्राम में इमाम बख्श महर, सुंदर खान चाचड़, ज़मीर खां ग्रोह समेत वकीलनि जे वॾे अंग शिरकत कई। इन मौक़े ते इलाही बख्श मेतलो सुहेल अहमद बुर्डो चयो त हीउ प्रोग्राम पीपल्स लॉयर फोरम जी क़यादत ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर ज़िले जे सदर सैयद जावेद हुसैन शाह जी ख़ासि हिदायतुनि ते मुनक़िद कयो वियो आहे। जॾहिं त कुर्बान अली मलाणो ऐं सैयद नवीद अहमद शाह चयो त पीपल्स पार्टी जे नौजवाननि क़यादत बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी खे जदीद तरीक़े सां फ़ाल कयो आहे ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे नक्शे क़दम ते हली चइनि सूबनि समेत गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर जी अवाम में बि तमामु मक़बूल अॻवान आहे। आख़िर में बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं लॉयर विंग जे समूरनि उहिदेदारनि खे वाधायूं ॾिनियूं वयूं ऐं सभिनी खे सालगिरह जो केक खारायो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची